नागरी मलीर में भी बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े से जारी है। रोड रस्तनि ते पानी भी वञण ऐं बिजली बंद हुजण सबब शहरी तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई खां। जी रबनवाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मौसमियात खाते जी अॻकथी वार 7 सितंबर खां 11 सितंबर ताईं बरसाती सिस्टम हो वो अॼु सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत मलीर में दाख़िल थी वियो आहे। जंहिं त मलीर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एयरपोर्ट गडाप इन खां अलावा बेंस कॉलोनी गुलशन अदीद क़ायदाबाद स्टील टाउन समेत गगर फाटक में मुसलसल वक़्फ़े वक़्फ़े से बरसात जारी है। जैसे बरसात तेज बरसात पवण सबब जी नदियों नाला वहिजी आहिनि। जैसे टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तरफा ज़िले इंतजामिया तरफा के भी अगवाट उपाय न वरिता विया। जंहिं गटर सेवरेज ऐं नालनि जी सफ़ाई के भी इंतजाम न वरिता विया। एमरजेंसी सूरत में कंहिं भी मौजूद इंतजाम न हुजण जे करे बरसाती पानी आहे उहो घरनि ऐं दुकान में दाख़िल थी वियो आहे। बरसात जीअं वक़्फ़े वक़्फ़े सां पवण सबब बिजली जो निज़ाम आहे उहो दरम भरम थी वियो आहे ऐं जेके मेन मुख्य रोड रस्ता आहिनि उन्हनि ते इन वक़्तु पाणी पइजी वियो आहे। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।